सवाल कयो आहे फिदा हुसैन। उहो थो चए त अगरि को मुस्लमान कंहिं सबब जे करे क़बर में दफ़न न थिए, यानी उहो बाहि में सड़ी वञे या उहो पाणी में लुड़ी वञे जंहिंजे करे उनजो लाश न मिले, या उनखे को जानवर खाई वञे ऐं उनजो लाश न मिले, उनखे क़बर में दफ़न न कयो वञे, त उन ते हिसाब किताब कीअं थींदो ऐं उनखां पुछाणो कीअं थींदो, हालांकि उहो क़बर में पियो ई न आहे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सभ खां पहिरियां इहो यादि रखो त क़बर जो अज़ाब हक़ आहे ऐं इन बाबति कसीर आयात मुबारका दलालत कनि थियूं ऐं सरीह अहादीस मुबारका कसीर तइदाद में मौजूदु आहिनि, जंहिंजो इनकार सवाइ बातिल जे को ॿियो करे ई नथो सघे। रही ॻाल्हि सवाल जी, त अगरि को इंसान कंहिं जानवर जे ज़रिए शिकार थी वञे या बाहि में सड़ी वञे लियो, या उहो कंहिं पाणी में बुॾी मरे, उनजो लाश हथु न अचे, त उन जे लाइ उहे शयूं क़बर बणिजी वेंदियूं। यानी जेकॾहिं बाहि में सड़ी वियो आहे त उहा बाहि गोया उन जे लाइ क़बर आहे, जेकॾहिं पाणी में बुॾी मरियो आहे त उहो पाणी गोया खे उन जे लाइ क़बर आहे। अहिड़े तरीक़े सां जंहिं इंसान खे को जानवर खाई थो वञे त जानवर जो पेट उन शख़्स जे लाइ क़बर जे मिसल हूंदो। उन जानवर जे पेट में उनखे जेकॾहिं अज़ाब जो मुस्तक़ हूंदो त अज़ाब थींदुसि, जेकॾहिं नेमत जो मुस्तक़ हूंदो त उनखे नेमत बि थींदी। इहो बि यादि रखो त घणनि माण्हुनि जो इहो ख़्यालु आहे त क़बर में दफ़न थियण खां पोइ हिसाब किताब ऐं अज़ाब आहे। ईअं न, मरण खां पोइ क़बर मां उथण ताईं इहो सॼो दौरानियो उन जे लाइ क़बर जे मिसल आहे। इनखे ई बरज़ख चयो वेंदो आहे। जीअं अल्लाह रब्बुल इज़्ज़त सूरत मोमिनून में आयत नंबर 100 जे अंदरि इरशाद फरमायो आहे, वमिन वराइहिम बरज़खुन इला यौम युबअसून, ऐं उन्हनि जे मरण खां पोइ बरज़ख जो ज़मानो आहे, यानी क़बर जो दौरानियो आहे। यौम युबअसून यानी क़यामत ताईं। इन आयत मुबारका में मालूम थियो त मरण खां पोइ बरज़ख यानी क़बर जो दौरानियो शुरू थिए थो, इहो वेंदे क़यामत ताईं आहे। पोइ जेको शख़्स जंहिं बि हाल जे अंदरि मरंदो, उन खां उन हाल जे अंदरि ई सवाल थींदा ऐं उन हालत में उनखे अज़ाब ऐं सवाब अता कयो वेंदो। जीअं शरहुल अक़ाइद तहाविया जे अंदरि आहे त अन अज़ाबल क़ब्र हुव अज़ाबुल बरज़ख, बेशक क़बर जो अज़ाब इहो ई बरज़ख जो अज़ाब आहे। फ़कुल्लु मम मात वहुव मुस्तहिक़ुल लिल अज़ाब नालहु नसीबहु मिनहु कुबिर औ लम युकबर। जेको शख़्स मरी थो वञे ऐं उहो जेकॾहिं अज़ाब जो हक़दार आहे त उनखे अज़ाब उते ई पहुचंदो, पोइ चाहे उनखे क़बर में दफ़न कयो वञे या उनखे क़बर में दफ़न न कयो वञे। अॻियां पाण फरमाइनि था त अकलत हुस्सबाउ अविहतरक हत्ता सार रमादन औ नुसिफ़ फिल हवाए औ सुलिब औ ग़रिक़ फिल बहरे वसल इला रूहिही व बदनही मिनल अज़ाबे मा यसिलु इलल मक़बूर। पाण फरमाइनि था त जेकॾहिं कंहिं शख़्स खे जानवर फाड़ींदड़ खाई वञे, या उहो बाहि में सड़ी ख़ाक बणिजी वञे, या त उहो हवा जे अंदरि उॾरी वञे, या त उनखे फाही चाढ़ी वञे, या त उहो बहर जे अंदरि गर्क थी वञे, त उन जे रूह ऐं बदन ॿिन्ही खे अज़ाब पहुचंदो जेकॾहिं उहो अज़ाब जो हक़दार आहे। ऐं इहे शयूं उन जे लाइ क़बर जे मिसल थी वेंदियूं। ऐं इन जो दलील अहादीस सहीहा मां बि मिले थो, जीअं मुस्नद अहमद जे अंदरि ऐं मजमू ज़वाइद, इन ॿिन्ही किताबनि जे अंदरि हदीस मुबारका वा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अॻे ज़माने जे अंदरि हिकु शख़्स हुयो जेको गुनाहगार हुयो। उन पंहिंजे पुटनि खे वसियत कई त जेकॾहिं आउं मरी वञा त मुंहिंजे लाश खे जलाए वञे, उनखां पोइ उन कोयलनि खे पीही करे पाणी जे अंदरि वहायो वञे ऐं हवा जे अंदरि उनखे उछलायो वञे, शायदि इन जे करे आउं अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे हथु न अचां ऐं मां अज़ाब खां बची वञा। पोइ हदीस मुबारका जा लफ़्ज़ आहिनि त लअल्ली अदिल्लुल्लाह, शायदि आउं अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे हथु न अचां ऐं अज़ाब खां बची वञा। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फ़फ़अलूहु, पोइ उन जे पुटनि ईअं ई कयो, यानी उनखे बाहि में साड़े वरी उन जे कोयलनि खे गॾु करे उनखे पीही ऐं उनखे पाणी जे अंदरि वहाए छॾियऊं। फ़इदा हुआ फ़ी कब्ततिल्लाह, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मूंखे कसम आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात जो त जीअं ई उहो मरियो त उहो अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे
ऐं कब्ज़े कुदरत में हुयो। इन हदीस मुबारक में मालूम थियो त इंसान कहिड़े बि हाल में हुजे, अल्लाह जेकॾहिं कंहिंखे अज़ाब ॾियणु चाहे त उते उनखे अज़ाब ॾेई सघे थो, जेकॾहिं उनखे जज़ा ॾियणु चाहे त उनखे उते ई बदिलो ॾेई सघे थो। वल्लाहु आलम बिस्सवाब।